हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ो पोइ साॻी ॻाल्हि ते मोटी था अचूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन कलमे जो नालो आहे अफ़ज़लु ज़िक्र। इन कलमे जो नालो आहे कलमो तय्यब। अवा इहो कलमो पूरो आहे कि अधूरो आहे? सभई चओ इहो कलमो बिल्कुलु कामिल अकमल आहे। 1.25 लख नबियनि जे सरदार 1.25 लख सहाबा खे इहो कलमो पढ़ायो, मिठड़े अली खे बि इहो कलमा पढ़ायो, ख़ातून जन्नत खे बि इहो कलमो पढ़ायो। बाक़ी जिन खे एतमाद कोन्हे त पुछ पोयूं मिलाइनि था पिया, भली वञी मिलाइनि। असांजो कलमो पूरो आहे ऐं क़ुरान में बि आहे। सूरत मुहम्मद में लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। सूरत फ़तह में लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। असांजो कलमो क़ुरान आहे। मां अर्थ कयो त इहो कलमो अफ़ज़ल ज़िक्र। इन जे पढ़ण सां इंसान मुस्लमान थिए थो, मोमिन थिए थो। महबूब करीम फरमायो, तिबरानी शरीफ़ हदीस जो किताब आहे, उन में हदीस पाक लिखी पई आहे त जेको शख़्स इन कलमे खे रोज़ानो 100 दफ़ा पढ़ंदो 24 कलाकनि में जेको इन कलमे खे 100 दफ़ा पढ़ंदो, इहो क़यामत जे ॾींहुं उथंदो त उन जो चहिरो 24 जे चंड वांगुरु चमकंदो। मां चवंदो आहियां 100 दफ़ा पढ़णु सवलो आहे, ख़ासि तौर ते निमाज़ी माण्हू लाइ। हर निमाज़ खां पोइ 20 दफ़ा सवलो। जेकॾहिं ईअं न त वुज़ू करे रात जो बिस्तरे ते वेही काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी पछाड़ी में मुहम्मद रसूलुल्लाह चई मालिक खां दुआ घुरे त रब जॾहिं मारे त ज़ुबान ते कलमो जारी कजां। बाबा जेका शइ पकल हूंदी आहे न, मरण जे वक़्तु बि ज़ुबान ते उहा जारी थींदी आहे। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो किताब लिखियलु आहे, उनजो नालो आहे जज़ाउल आमाल। उन में लिखियो अथई त हिकिड़ो माण्हू मरे पियो, उन जे माइटनि उन जे मथां बीही चयोसि त कलमो त पढ़। कलमो पढ़ियो, चयो कलमो पढ़। तो माइटनि खे चयो पियो त मुंहिंजे कपिड़े जो दुकानु आहे, उन मुंहिंजे दुकान में फलाणे पासे ॾऊं ॾाढो भलो कपिड़ो अथव। वरी चवण से कलमो पढ़। चई फलाणो माण्हू जेको आहे न ॾेती लेती जे हिसाब सां ॾाढो भलो अथव। पछाड़ी ताईं लिखियो पियो आहे किताब में त कलमो न पढ़ियई, इहे 2 अखर चवंदो रहियो, कपिड़ो भलो, ॾेती लेती जो भलो। तव्हां असां जेकॾहिं कलमे खे पढ़ंदासीं, इंशा अल्लाह ताला रब जे रहमत में असांखे यकीन आहे त मरंदे घड़ी इहो कलमो जारी थींदो इंशा अल्लाह। उहो महबूब फरमा जंहिंजे ज़ुबान ते कलमो जारी थियो, उनखे मां ॾसे थो छॾियां दख़ल जन्नत जन्नती थी वियो। जन्नती क़बर बि जन्नत अथव। अल क़बर रोज़तुम मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नीरान। महबूब फरमायो क़बर या त जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे, या जहन्नम जे खॾुनि मां हिकिड़ी खॾ आहे। रब खां सभु दुआ घुरो त रब असांजे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए।